भलीकार खुश आमदीद ईद जूं लख 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 मुबारक कई जे मुखे धार धार माता चरियो थी वींदो साईं मिंटू कई जे मुखे धार धार माता चरियो थी वींदो साईं तू जो रोंदो वे छड़े पर अल्लाह त कोन छड़ींदो। भलीकार 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 सिंध सुने चैनल सिंध जो प्रोग्राम सिंध संगीत में मां ताजी पंहिंजी मेज़बान करण लगा रही एक दफ़ा ॿी है ताजी खिदमत में लाइव अॼु जो प्रोग्राम ईद स्पेशल तव्हांजे लाइ ऐं असांजे प्यार कंदड़ व्यूअर्स जे लाइ भला हेॾी मिठास जेका पाण में आहियूं आवाज़ में अची वई आहे भला छा खाधा शायद भला आयो पर आवाज़ में दर्द ऐं मिठास जेका थी आहे न बस अंत आहे कुझु सीक्रेट ॿुधायो न दुआउनि जी ॻाल्हि ॾिसो ॾिसो इनी ॻाल्हि ते किरण साहब मां तव्हां सां बस बि कंदुसि त तव्हां मूंसां बहस कंदा उन ॻाल्हि ते अच्छा जी तव्हां जहिड़े माण्हू सां बस बि नथो करे सघां असां अॻे ई सूंहं जा कुठल मारियल अच्छा अच्छा जी मां सम्झां थी त हीअ जॾहिं दिलि सां माण्हू ॻाईंदो आहे जॾहिं हिकु शइ फील थींदी आहे फील तॾहिं थींदी आहे जॾहिं हथ लॻंदा आहिनि जॾहिं धक लॻंदो आहे जॾहिं शाइरी पुख़्ती थींदी आहे जॾहिं आवाज़ जॾहिं सोच पुख़्तियूं थींदियूं आहिनि जॾहिं तव्हांखे पहिरियों इश्क थियो को बि का बि अहिड़ी मूवमेंट कई हुई हथनि लिखण लाइ नाले ते जॾहिं प्यार थियो जॾहिं प्यार जी शादी कई की भाभी जो नालो लिखियो हूंदो कंहिंजो नालो त लिखियो हूंदो बांह ते या जिस्म ते नाला उन्हनि जा लिखिया आहिनि जंहिंजो अंदरि सलामत हुजे असांजो अंदरि ई सड़ियो पियो त हाणे ॿाहिरि निकिरी ॿाहिरि ॿियो कहिड़ो गानो असांखे ॿुधाईंदो अॼु ईद जो ॾींहुं अंदरि साण जी ॻाल्हि छॾियो ख़ुशि रहो प्यार ॾियो ऐं प्यार वठो प्यार में मज़ो आहे जी तव्हांखे ख़ूबसूरत गीत ॿुधाईंदुसि इंशाल्लाह मूंखे ज़रूरु पसंदि अच्छा हिकिड़ो गानो इहो बि आहे न रखे जो दोस्त में दोस्त में हा ई ॾाढी सुठी शइ आहे परेल मुगेरी जी शाइरी आहे त रखे जो दोस्त में लालच सां दोस्ती न खपे करे एहसान जताए संगत अहिड़ी न खपे अच्छा ईद एल्बम थियो आहे जी हा ही ईद जो ई एल्बम आहे जेको हा जेको तव्हां जॻियो भला इहो गानो कंहिंखे डेडिकेट कंदा इहो कंहिंखे डेडिकेट थींदो ही कुझु अहिड़ा बेवफ़ा गॾु गॾु खाइण वारा दोस्त हूंदा आहिनि अच्छा जेके एहसान करे जताईंदा आहिनि मुंहिंजे तरफ़ां न पर सभिनी दोस्तनि जे तरफ़ां ही गीत अच्छा तव्हांखे वैसे कहिड़े तबियत जा माण्हू वणंदा आहिनि बैक बाइटर हूंदा आहिनि जेके साम्हूं सुठा ऐं परपुर गिला कंदा आहिनि उहे वणंदा आहिनि न उहे न वणंदा आहिनि असां फ़क़ीर माण्हू आहियूं असांखे सम्झ में ॻाल्हि ईंदी न आहे असां सभु कंहिंखे प्यारु ॾींदा आहियूं प्यारु वठंदा आहियूं हाणे परपुर जी त का ख़बर पवंदी कोन्हे त इंसान जे अंदर में छा हूंदो आहे ॿाहिरि तॾहिं इन ॻाल्हि ते मूंखे यादि आयो त फ़क़ीरनि सां न कर खेचल फ़क़ीरनि सां न कर खेचल ख़ुदा नाराज़ थी पवंदई सो प्यार ॾियो प्यार वठो प्यार में मज़ो आहे ख़ुशी जो ॾींहुं आहे ईद जो पहिरियों ॾींहुं आहे तव्हां सां गॾु असांजी शामूं ऐं हीअ रंगारंगी महफ़िलूं अलाह सां ईअं वसाईंदो ऐं ईअं ख़ुशि रहंदासीं पाण गॾिजी मिली करे सेलिब्रेट कंदासीं ऐं हलूं था गाने तरफ़ जी ओवर टू यू तव्हांजो मंच संभालियो
वाह जी वाह मुमताज मौलाई साहब शायरी भी तव्हांजी आहे लॻे थो जी शायरी भी तव्हांजी आहे परियल साहब परियल मुगेरी शायरी आहे अच्छा तमामु उन केॾो डीप अच्छा, में ॻायो अथव तमामु, इन्वॉल्व थी ॻायो अथव ही हाल हीणा सूर ॿिणनि वारो किसो त आहे हिते बि सो मुंहिंजे ख़्याल में ब्रेक जो वक़्तु थियो आहे जी बिल्कुलु जी नाज़रीन जिते ते सिंध टीवी जी सही सिधी नशरियात तव्हां ॾिसी रहिया था सभिनी घर भातियुनि खे सिंध टीवी सचे तरफ़ां ऐं मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान करण लॻारी मुंहिंजे तरफ़ां दिलि जी गहराइनि सां ईद जो खोड़ सारो मुबारक हुजे अलाह साईं तव्हांखे अहिड़ियूं लखे किरोड़े अरबे ईदूं ॾिसण अता फरमाए नसीब करे पंहिंजी फैमिली सां गॾु पे फिरण पंहिंजे लवर वन सां गॾु आमीन सुम आमीन गॾो वक़्तु थियो नंढी साई नंढी ब्रेक जो ऐं अञा थोरो खटो ॾींदासीं मौलवी साहिब खे ॾिसूं त मंज़िल परे आहे मुसाफ़िर रस्ते में आहिनि सो मिलूं था नंढड़ी ब्रेक खां काॾे न वञो मिलूं था नंढी ब्रेक खां पोइ